नाज़रीन, नबीसर रोड के लगंदड़ लिंक रोड की मरम्मत न थियण खिलाफ़ रिक्शा ऐं टैक्सी ड्राइवर सरापा एहतजाज बणियल आहिनि। ड्राइवर कंध में टायर विझी एहतजाज कयो। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे तालिब चांडियो। नबीसर रोड के लगंदड़ मुख्य तोड़े लिंक रोड मुकमल तौर तबाह हुअण करे रिक्शा ऐं टैक्सी ड्राइवरनि कंध में टायर विझी अनोखो एहतजाज पुण कयो। नबीसर खां जुडो, टाली, नोटो, दड़ेलो, नबीसर थर समेत समूरा रोड ज़ुबून हाल हुअण करे आवाम वॾे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। रोडनि जी ज़ुबून हाल ते ड्राइवरनि आवाज़ टीवी न्यूज़ जे अॻियां दाहींदे चयो त डालटा थी खपे, न असांखे हर शइ महांगी आहे, पेट्रोल महांगो, ऑटो महांगो, हर शइ महांगी आहे। असांखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। असीं पंहिंजी महिनत करे मज़दूरी करे कमाए खाई सघूं था, पर असां रोड ते नथा ठाराए सघूं। बराए महिरबानी खुदा रा असां ते रहम ई नज़र। घणो ज़ुल्म लॻो पिया। तक़रीबन 15 साल खां वठी रोड न आहे ऐं नबीसर खां जेको बि कुंडरी खां रोड अचण वारो उहो बि ख़तमु आहे। नबीसर खां अचण वारो उहो बि ख़तमु आहे। नोटे खां अचण वारो उहो बि रोड ख़तमु आहे। सिंधी वॾेरनि सां ऐं असांखे जेका सिंधी हुकूमत सां इहा ई अपील आहे त असांखे रोड ॾियो वञे। रोड जी हालत गाॾी ख़राब थी, हाणे केरु खणण वारो धणी कोन थी पियो। अस्पताल पुॼण ताणी हैदराबाद खड़ी हलियो आहे। असां रोड कोन्हे, असांखे रोड खपे, रोड खपे। जेको टायरनि जो टायर ख़तमु थी विया आहिनि असांजे रिक्शनि जा हली हली। हर माण्हू ठीकु आहे, वोट वठी वञनि, हर शइ असांखे वञनि, पोइ बि असांखे ॾियनि। काफ़ी टाइम थियो, 7 खां 8 साल थी हलिया आहिनि। बोर्ड खां अॻु में ख़तमु थिया आहिनि, तॾहिं खां हिकिड़ो रोड न ठहियो आहे तव्हां। हुननि चयो त रोड मुकमल तबाह हुअण करे असां फ़ाक़ा कटण ते मजबूर बणियल आहियूं। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त रोड तमीर कराए वधीक तकलीफ़ुनि खां बचायो वञे। कैमरा टीम सां गॾु तालिब चांडियो, आवाज़ टीवी न्यूज़, नबीसर रोड।